साईं ही आहे अख़बार वारो रिपोर्टर जे तव्हांजे ख़िलाफ़ लिखियो आहे। हिन जूं अखियूं त खोलियो त जी हिन जी शिकिल ते ॾिसां मां। ही आहे वो इनकलाबी रिपोर्टर जेको पंहिंजे कलम सां इनकलाब आणण थो चाहे। तूं छा थो सम्झी? तूं मुंहिंजे ख़िलाफ़ ओल फोल लिखंदो रहंदे ऐं मां तोखे छॾे ॾींदुसि। मूं तुंहिंजे मुंहं तां शरीफ़ माण्हू वारो निकाब लाहे छॾियो आहे ढोंगी फ़क़ीर। तूं हाणे माण्हुनि जे साम्हूं वाखो थी वियो आहीं। कारी वारो मास हाणे तुंहिंजे मुंहं ते नाहे रहियो। मुंहिंजा 9 लख मुरीद आहिनि जेके मुंहिंजी हिक इशारे सां तोखे बुच बुच करे छॾींदा। तमाम जल्द तुंहिंजे मुरीदनि में बि हाणे शौर अची वेंदो। तुंहिंजा सभई करदूत तुंहिंजे मुरीदनि जे साम्हूं अची विया आहिनि। अञा मां उहा पुट ई नाहे ॼणियो जेको पीर कुदरत ला कुदरत सां टक्कर खाए। आऊं हिन धरती जो हिलाली पुट आहियां। तोखे सभिनि जे साम्हूं ज़ाहिर कंदुसि त तूं ढोंगी फ़क़ीर आहीं। लॻे थो त तोखे मौत खयों थो वठे। मूं त चाहियो त तोखे कुझु पैसारी पंहिंजे रस्ते सां हटाए छॾियां, पर लॻे थो त तूं सुधरण वारो न आहीं। अड़े हिनखे वञी क़ैद खाने में बंदि कयोसि। अल्लाह हक अल्लाहू अल्लाहू अल्लाह। ॻाल्हि ॿुधो, अॼु त साईं अॼु उहो नंबर कजो अथमि माला माल थी वेंदो माला माल। हा उस्ताद तूं त हर पहिरीं हर पंद्रहीं त चवंदो आहीं नंबर ही निकिरंदो पर लॻे त कोन थो असांखे। ओ चरिया बाबा हिन वारे नंबर पक्को ते 16 नाए सम्झ त तूं माला माल थी वे। अहिड़ो नंबर कॾहिं कोन कजोमि। उस्ताद जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ हिन दफ़े आऊं खुली खेॾंदुसि। जेके बि पैसा आहिनि टोटल लॻाईंदुसि। ओ इते रख न बाबा, जेका पैसा हुजनि न सभु लॻाईंसि। असली करोड़पति। उस्ताद मूं वटि त 10,000 आहिनि। आऊं त चवां थो सभई लॻाए छॾीसि। बाबा हिन वारे ॾिस कसुअ जी करामत मां अहिड़ो नंबर कजो आजो माला माल। उस्ताद ही यार छो चुप आहे? हिन जो कहिड़ो खंड जो जहाज ॿुॾी वियो आहे जो? जबार हो दे ख़बर तोसां त ख़ैर आहे, तूं भला छो चुप लॻो पियो आहीं? सतकासो यार तो सगाड़ केड़ी लिकाया मोट गेम खेलण जे लाइ पैसा बि कोन्हनि यार। नंबर त वाकई तुंहिंजा पक्का आहिनि पर सम्झ में नथो अचे। उस्ताद खां त ॿियनि शहरनि मां बि माण्हू हिते नंबर वठण ईंदा अथई। उस्ताद बा वॾो मशहूरु अथई मशहूरु। पाण जी त वॾी ख़ुशकिस्मती आहे जो उस्ताद पाण सां सॼो ॾींहुं गॾु वेठो आहे। उहो त ठीकु आहे यार, पर मूं वटि यार गोरी खाइण जेतिरा 5 रुपया बि कोन्हनि जो मरी वञा पोइ गेम वरी किथां केॾां। यार जबार तूं असां सभिनि में गरीब, तुंहिंजे लाइ का तरकीब सोचूं था। सोच उस्ताद सोच। आई जो जबार तूं न जे गाॾी ते चढ़ी आयो आहीं जेके कयूं था कल्टी ऐं सभु पैसा था गेम ते रखूं ऐं सुबुह जो तूं करोड़नि में बाबा ॿियो। पर उस्ताद यार गाॾी मुंहिंजी त न आहे, गाॾी तां सवाली कया आयो आहियां। असांजे ॻोठ वारो वॾेरो आहे न, उनजो जेको सोटनि कातनि गाॾी उन जी आहे। बाबा गाॾी चाइना जी आहे, 40,000 जी हूंदी आहे, खपायूंसि था ऐं पोइ जॾहिं पाण खे करोड़े रुपया मिलिया त सुभाणे पोइ यार जेको आहे सिटी पाण 80,000 वारी गाॾी वठी ॾींदासींसि, उहो बि ख़ुशि थी वेंदो। उहो त ठीकु आहे पर उस्ताद अगरि नंबर न लॻो त? ओ चरिया भाई तका सही कटुकिया ना नंबर लगा दो पक्को नंबर दे सोहाना बाबा।
सौट अॾे वाल ख़ैर में अचण थियो आहे। सौट तव्हां ॻोठ वारो छोकिरो जबार सुबुह मूंखां मोटरसाइकिल खां आयो सवाली चढ़ण लाइ चई त कलाक में मोटाए थो अचां। शाम थी वई अञा कोन मोटियो। तव्हां ॻोठ जा आहियो वॾा, तव्हांखे ॿुधाइजां छोरो लोफर बि आहे। इहो छोरो वॾो जुआर 2 नंबर, तूं गाॾी वञी उन खे ॾिनी। सौट तूं बि कहिड़ी ख़बर, हू छोरो हिन अटे वारी पर्ची में गाॾी खे चाढ़े टिकटिकी ते, पोइ तूं छा कंदे? सौट तूं बि आहीं बाछा माण्हू, ॾियो गाॾियूं लोफरनि खे, हाणे वधीन तो ॻोल्हींदो पियां। छा आहे छोरी जबार वारी भेण जेका आहे ठाकुरी आहे, इन्हे करे मजबूरी आहे बाबा साईं। छोरी मूंखे वणंदी आहे, इन करे हिनजे भाउ खे गाॾी ॾिनी अथमि। वॾा हालत ॾिस, हिन उमिरि में सौट तो इश्क करे। सुभान अल्लाह। भले हा साईं, चवंदा आहिनि न किथे चोर सुञा किथे ढोर सुञा। सौट दिलि कॾहिं पूरी न आहे थींदी। इन में सौट जो ॾोह न आहे। छोरे जबार वारी भेण त सफ़ा कोई थी। अदा दौलत खान सौट सां वञ, छोरे जबार गाॾी कानो अॻे खपाए छॾी। अदी अहिड़ी काई ॻाल्हि आहे? अदा कुछ त ॻाल्हि आहे जो मूंखां लिकाई पियो। अदी असल में मां राति नंबर कट रहिया आहिनि ऐं मूंखे रिज़ल्ट जो इंतज़ारु आहे। रब साईं कंदो भाउ, इनाम लॻंदो। रब करे इनाम लॻी वञे। सिर्फ़ु 5000 जो नोट ॾिसण लाइ सिकी वञा। वो जबार जबारो इहो त मूंखे कदन जो आवाज़ आहे। पहले भागा निकर ॿाहिरि। अदा छो तूं एॾा परेशान थी वियो आहीं? अदी तूं वञ ॿाहिरि कदन जो जवाब कोन्हे, जो ॿाहिरि निकिरी वियो आहे केॾा। छो त तूं पाण उन्हनि खे नथो चईं? जबार जबारो अदी छो के छॾ, मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कर। निभागा घर में न हलिया अचनि, तूं वञी से जो ॿाहिरि निकिरी वियो आहे कोन्हे हिते। अदा ने चईं पोइ भला मां चवां थी। बेखबर छोरो जबार घर आहे। त जबार त कोन्हे को कमकार हुजेव त मूंखे ॿुधाए छॾियो, ईंदो जा जबार त मां हुनखे ॿुधाईंदसि। तोखे ॿुधाइण जहिड़ो कमु न आहे, सिर्फ़ु हुनखे ॿुधाईंदासूं। अचे त तूं हुनखे ॿुधाए छॾिजां रईस आयो। ठीकु आहे रईस ईंदो भाउ त मां ॿुधाए छॾींदसि। हाणे असीं हलूं था, चइजांसि त रईस आया हुई। यार असांजी त का मथो ई फिटल आहे। उस्ताद तो नंबर यार वाह जो ॾिनो 16 आनो सही हो, पर यार हिकिड़े अखर ते घुसी वियो। बाबा सटो करे वियो, न त पाण नंबर खणूं हा हो जो करोड़नि में खेॾूं हा। जेकॾहिं पलटो न हणिया त यार वज़न तो पूरो कढियो। तॾहिं त मूं चयो गाॾी पराई कोन थो खपायां। उस्ताद मूंखे चयो मूं तॾहिं खपाई, हाणे ॾे मूं। उस्ताद कढियो 72, निकितो 27। जेकॾहिं पलटो हणे त उस्ताद छा करे? सर बसि कीअं बि कर यार, ॿाहूं थो ॿधे, मुंहिंजी जान छॾा यार। कादन मूंखे वेहण ई कोन छॾींदो। ख़बर आहे न, कासू वटि हर मर्ज़ जो इलाज आहे। तुंहिंजे लाइ कुझु सोचूं था, हलिया हलूं। पूरो तुंहिंजो इंतज़ारु कयो, तूं ज़ाहिर ई न आहीं। ओहो
अचण में थोड़ी देर थी हुई, सॉरी यार। जवार तोखे केतिरो झलियो अथम, इहा आकड़े वारी जुआ न कह ॾींदो कर। बस यार, आउं तो चवां तो हिकु चकर नंबर लॻे यार, मुंहिंजी गुरबत ई ख़तम थी वञे। यार छा कयां यार, असांजी क़िस्मत ई फटल आहे। यार जुआ त उहा शइ आहे जे अमीर माण्हू बि असां पिन ते ॾिठा आहिनि, पर तूं त ग़रीब जो ॿार आहीं यार। बस यार हिकु चकर, सिर्फ़ु हिकु चकर मुंहिंजो नंबर लॻे, पोइ फ़ाइदो आहे, वरी नंबर कोन खईंदुसि। कुझु सोच यार, तूं त हिकिड़े नौजवान भेण जो भाउ आहीं यार। पंहिंजे लाइ न, पर यार पंहिंजे न्याणी लाइ त सोच। पर इहो कादन खे पैसा किथां आणे ॾींदे तूं? बस यार, आउं त अर्जी वियो यार कादन मां, मूंखे यार सम्झ में नथो अचे कि मोटरसाइकिल जा पैसा किथां ॾियां। एॾो परेशान आहीं, पोइ बि यार जुआ खां कोन थो मुड़ी। बस यार दुआ कर यार, मुंहिंजो मसइलो हल थी वञे। यार आउं त तोखे दुआ थो कयां, पर ख़ुदा को तोखे सञा ॾे। यार कासू जीअं बि कर, छा बि कर, पर इन छोरे जबार खे राज़ी कर। यार कादन तूं जे करे एॾो चक्कर हलायो थमांसि ऐं गाॾी बि तुआरी ख़बराए छॾीमांसि, हाणे रॻो तूं परेशान करींसि। बाक़ी संग जे लाइ मां पाणे तो राज़ी कयांसि। असुल इहा ॻाल्हि आहे त मां हींअर अहिड़ो दाॿो थो ॾियांसि, यादि वञी कंदो। तूं वारो कर, इस दाॿो सिधो मूं वटि ईंदो, पोइ ॾिस त मां कीअं थो राज़ी कयांसि। इन जी माना आहे त मां घोट पको। सोरहाना सम्झू त तुंहिंजो कमु थी वियो घोट पको। बाबा मुबारक अथई। यार रोशनी, मां तुंहिंजे लाइ मोबाइल गिफ्ट आंदी आहे, सुठी आहे? हाणे सुठी कीअं न हूंदी, तूं आंदी आहे। हीअ छोरो जबार जे मुंहिंजी मोटरसाइकिल गुम कई अथसि। हीअ तव्हांजे ॻोठ जो, इन करे त मूं हिनखे उफ़ बि कान कई। हाणे मुंहिंजो फ़ैसिलो तव्हां कयो। जबार सच सच ॿुधाए, तूं सॉल्ट वारी मोटरसाइकिल किरां कई आहे? मुख़्तार साईं, मोटरसाइकिल यार मूंखे फुर थी वई आहे, हाणे आउं मिस्किन माण्हू किथां आणियां? अड़े न थोरो थी आहे या खपाए छॾी थी? सच सच ॿुधा त के पुलिस जी हवाले पाणे पुलिस अची सची कराईंदी। न दौलत खान, पंहिंजे ॻोठ जा माण्हू पुलिस जा त कोन कबा। अबा जबार, तोखे असां कुझु बि नथा चऊं, सिर्फ़ु थोरो असांखे तूं सच ॿुधाए, आख़िर तूं गाॾी कई केॾां आहे? साईं सच थो चवां, नूर भटार जो सां गाॾी मूंखे फुर थी। सौट हिन मुंहिंजी गाॾी खपाए, जुआ खेॾी अथसि। इन जी जाइ ते सौट मूंखे नई गाॾी खपे, 0 मीटर। बदरनि जे लाइ तो वॾो नथो चए, न त अहिड़ो सबक़ सेखारे न ॾेर खे ॾसिजी। जबार, तूं त असांजे ॻोठ जो आहीं, असां सभिनि ॻोठाणनि खे पंहिंजा बच्चा सम्झंदा आहियूं, हिन करे त तोसां ख़ासि रिआयत तोखे कुझु बि नथा चऊं।
3 ॾींहनि में 80,000 रुपया करे सौट कादन खे ॾे। पर वैसे आउं सफ़ा मिस्किन माण्हू आहियां, 3 ॾींहनि में आउं पैसा किथां आणींदुसि? बसि मुंहिंजो फ़ैसिलो वठल आहे, उन्ही पैसनि जो बंदोबस्तु कर। हल। ओए अच अच जबार, असां बि तुंहिंजो ई इंतज़ार पे कयो। उस्ताद जबार पंहिंजो यार आहे, हिन जी छॾा जान नी कातू मां मिस्किन माण्हू अची अड़ियो आहे, हिन निभागे में। ठीकु आहे यार, छॾायूं उस्ताद जान, को मसलो ई कोन्हे। उस्ताद जब मुझे इन ज़ालिम अगर जान छॾाई त सॼी उमिरि दुआ कंदो साईं। जबार जान तुंहिंजी छॾायां थो, पर जीअं चवाई न ईअं ई कजां। हा हा उस्ताद जी चई ईअं कयां। ॿुधाए यार, पर यार मुझे जान छॾां यार ज़ालिम मां। हा त पोइ ॿुध, बाबा जबार, इन्हे सां तुंहिंजी भेण बि वॾेरी थी वेंदी ऐं तुंहिंजा कर्ज़ बि सभु लही वेंदा। अरे बाबा तोखे लख रुपया ॿियो बि कादन खां थो वठी ॾियां, छा यादि कंदे यार, तूं मुंहिंजो यार ई न ॾिस दिलि वारो। वाह उस्ताद वाह, तुंहिंजी यार सोच खे सलाम आहे। जान बि छॾाइसि तो अञा ॿियो बि लख रुपया वठी थो ॾिस। उस्ताद वाह जो सोचो अथई ॿियो। ठीकु आहे उस्ताद, बसि ईअं ई थो कयां, पर मुझे यार इन मां जान छॾाया। वाह उस्ताद वाह, तोखे त मञोसि दोस्त हुजनि यार तो जहिड़ा उस्ताद। अगरि पैसनि जो बंदोबस्तु थियो जान, थोरी देरि पहिरियां बि कादन वारा आया हुआ, दावा ॾेई विया आहिनि। अभी हिकिड़े तरीक़े सां बंदोबस्तु थियो आहे, पर हाणे मुंहिंजी इज़त तुंहिंजे हथ में आहे। तोखे इहा कुर्बानी मुंहिंजे करे ॾियणी पवंदी। अदे तूं चुप छो आहीं? अदे अदे महिरबानी कर अदे। तुंहिंजे ख़ातिर त मां ज़हर जो ढुक बि पीअण जे लाइ तयारु थी वई आहियां। अदे तुंहिंजी वॾी महिरबानी, मुंहिंजो मसइलो ई सभु हल करे छॾियो। ऐं हींअर कादर खे फ़ोन थो कयां। हा दोस्त, चई बाबा यार तुंहिंजो भाल न आहे, सदाई सुञो रहे। तोखे ख़बर आहे मां सॼी राति वेही दिमाग़ लड़ायो आहे साईं, ऐं 3 टिंडोला ऐं 2 रिंगूं फर्स्ट ऐं सेकंड जो वे कजूं थमाई जो वञी छा ख़ैर साईं, हिन वारे फर्स्ट सेकंड खणी हा हा ॿ ॻाल्हि ॿुध न, 5000 तुंहिंजो नंबर न लॻे न त मूंखां तूं 10,000 वठिजां। हा ओके ठीकु आहे। अरे कासू खुदा खुदा कर, तूं त ख्वार लॻो पियो ऐं ॿियनि खे बि ख्वार पियो करी। यार मूं कंहिंखे ख़राबु कयो आहे? मां त बल्कि सभिनि सां चङायूं कयां ऐं मां नंबर थो कढियो ॼाण। यार चङाई खे बि 4 मोचड़ा हण। चङाई थो करी जा कंहिंखे बाह में थो मोकिली। मिसकीन माण्हुनि जा झुगा झां करे छॾिया अथई। सभु था तो वांगुरु ईअं जुआ कंदा वतन था, ऐं तूं अञा चई पियो त चङाई पियो कयां। बाबा आऊं त कंहिं वटि वञा ई कोन थो, बल्कि पाण मूं वटि था अचनि थो सर नंबर ॾे असांखे, को फर्स्ट जो नंबर ॾिजे। बाबा हिन में मुंहिंजो कहिड़ो कसूर? कासू खुदा खे मञ, ॿियनि खे त ख़राबु कयो अथई, पर मिसकीन जब्बार खे ख़राबु न कर। बाबा ॻाल्हि ॿुध न, जब्बार हुजे या केरु अचनि त मूं वटि पाण था न बाबा। बाक़ी कॾहिं ॾिसण यादि इहो बि लखनि में खेॾंदी। पोएं महीने में फतू वारे छोरे जो 50,000 जो फर्स्ट इनाम लॻो अथई, सुबुह मूं कढियो बाबा। हुन मिसकीन वटि आहे छा? इन खे बि जुआ में लाथो अथई। बाबा ॻाल्हि ॿुध, जे एतिरी न कावड़ थी चई त पंहिंजे खे झले छॾ। मोदे नहीं तो करे, बाक़ी ईंदो त बाबा पोइ मां छा कयां? कासू तूं त कोन सुधरंदे, पर पाण वांगे ॿियनि खे बि वणा पन्ना मेड़ाईंदे। यार वञ कावड़ त ॾिस, कमु पाण खां कोन पुॼे ऐं ची कावड़ हिन वारी कासूअ वीचारे खे। अचो अचो सोना साईं अचो। हाणे त सोना साईं तूं मुंहिंजो आहीं, जेको तोखे खपे तूं हुकुम कर।
कपड़न जो वगो को जूतन जो जोड़ी को चूड़ियों को मुसाक सोना साईं जे को खपे तू हुकुम कर हुकुम कर मुंहिंजा हिकिड़ो पैर कब्र में ते हिकिड़ो ॿाहिरि दई पोइ बि चई तो अञा शादी शादी अञा शादी कयां हाणे वञी चुपड़ी करे वञी वे घर में मर तू छा बि चओ पर तुझे भाउ खां मूं संग वठी छॾियो आहे आऊं तोसां लाऊं ज़रूरु लहंदुसि सोना साईं मां त ॾींहं पियो ॻणियां हाणे जॾहिं ॾींहं पूरा थियनि त पाण शादी वई कयूं ला कंदोड़े मरदे सुभान अल्लाह जण तक जन्नत जी हूर लगी आयो कदा एड़ी औरत कदा भी कान ॾिठी थई जा मुआ औरतूं तो खोड़ ॾिठी पर तो जहिड़ी सोणी कॾहिं न ॾिठी दिलि थी चवे त सौट कादन खे बि मारे छॾिया तोसां शादी कई साईं कादन खे तव्हां छॾियो तव्हां हिन सां पाण शादी कयो तव्हांजी कॾहिं बि ख़ासि या पूरी न थींदी तूं तो चवंदो आहे न त रोशनी तोसां वॾी मोहबत कंदी आहे पोइ तोखे छॾे हुन शादी कीअं करे छॾी अदा दिलि त अञा बि नथो मञे त रोशनी का ईअं कयो हूंदो हुन तोसां हेतिरी कई आहे तूं अञा बि हुन सां मोहबत कंदो आहीं हा अदा मोहन सां सचो इश्क कयो आहे हुन सां बि शायदि का मजबूरी थी हूंदी न त हू ईअं बेवफ़ाई नथी करे सघे तुंदार हिकु तोसां सलाह करणी आहे आऊं चाहियां थो त छोकिरी रोशनी मुंहिंजी पसंदि आहे हिन सां मुंहिंजी शादी थी हा भोतार साईं सही ॻाल्हि आहे तव्हांजी हू पोड़ो खग हुनखे छॾियो तव्हां शादी कयो साईं मां चाहियां थो इन रस्ते जे दीवार खे कीअं हटायां वैसे चाढ़ियो कादन खे टिकी टिकीअ ते वैसे वॾे खे ख़बर ई कोन पवंदी बाबा वाह जी सलाह ॾिनी अथई कमदार हाणे कयूं था कादन जो कमु तमामु कादन घोट घोरे नोट लाए लाल मेहंदी वो सुभाणे थींदी शादी लाई लाल मेहंदी वो सुभाणे थींदी शादी कादन घोट घोरे नोट लही लाल मेहंदी वाह कादन घोट धनवंदना आगे घोरी ॾींदुसि हाणे त सुम्हाया थोरी सी छा थी कादन गुज़ारे बाबा तूं असांखे ईअं छॾे नथो सघे अदा गलत कान छा थियो सौट के छा थियो जी थिएसि पोइ ख़ुदा जो सॾु सब्र कयो वॾेरा सब्र कयो बसि सब्र कयो बसि
ये हाल छोरे जबार जो घर हल हल लगा लगे तो भजी है बाबा लो परे कोन बिना हल तक पीछो के ले हेलो कमदार छुरिया थी वजे बमाणू वठी मुझे पीछो कर जल्दी कर तरहीर वनी तो बस काबू कया से ना केढ़ा थी आज एगो छो येली छोरी बाबा को हलो थाली वडे रखे बुधायो सच्चा सैयद मुर्शिद हक 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 सोना सैयद हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह अल्लाह मुझे मारन था मुझे पना दे मैं बचांगा पना दे मुझे मारन था या मुझे पोया मारन आया हाणे तू तुझो केर भी नालो न थो वठी सके छो त तू पीर कुदरत ला कुदरत जे इलाके में आयो अच त तोखे हवेली छॾे अचां वो तो अच्छा ये खबर कमदार छोकरी केडा वई छोरी बाबा पीर कुदरत ला जे गोठ भजी वई कुदरत जो कुछ करणो पवंदो वो तार कुछ कयो न त छोरी यो साईं फबाए ईंदो पीर कुदरत ला कुदरत यानी कि शी जे वाता शिकार आप करें ना मां तो शादी करना तो शादी करना थी चाह तो मरी निकल खाने में शादी न कंदी की न कंदी हाँ अल्लाह अल्लाह ता केर आयो छाले ते के दायो आऊं एक बदनसीब आया मशहूर साफी जायद जो नालो तवा बुधो नो आऊं वो आया माता जी मदद थी कया ता इता भजी वने तू तो साफी जायदा ही ना काफी दिन का तू गुम ही छो भला नजर न तो अची किथे पियो रही कबीर कुदरत ला कैद करे चले अच्छा तो पो ये सब कम
पीर कुदरत ला जान साईं उन वटि रोशनी बि उन वटि क़ैदा। अच बाज पीर कुदरत खे ॾिसूं था। तो हितां मुंहिंजो कैदी भॼाए मुंहिंजे कहर खे दावत ॾिनी आहे। हा ढोंगी पीर नेठ त कुफर जा कोट किरंदा ज़ुल्म जो अंत थींदो। दिल त चवे थी तोखे हिते जो हिते पूरो करे छॾियां पर न छा कयां। पीर कुदरत ला कुदरत जो दिल अची वियो थो थिए उन करे ज़िंदगी बख़्श कयमि। ऐं हा शादीअ खां इनकार न कजां न त तुंहिंजो इनकार तुंहिंजी मौत जो सबब थी सघे थो। छा सम्झी? हाली त वञा थो हुन साफड़ीअ खे ॻोल्हण जंहिंखे तो पिंजरे मां कढी छॾियो आहे। पोइ तोसां मिलूं था। एतिरी थी सही अञा बि ज़िंदा आहीं? बस यार ये सब यार लिखे जा लेख। लिखे जा लेख ज़रूर आहिनि पर इन में तुंहिंजो बि ॾोह आहे। न तूं जुआ खेॾीं न ई वरी तोसां इहो हशर थिया। सब कम ये कासू जा जुआ खेॾण ते मूंखे कासू घेरायो आहे। छा हशर थियो आहे तुंहिंजो? वॾेरनि तोसां यार घटि कोन कयो। इहो सभु तुंहिंजे जुआ खेॾण जो नतीजो आहे। न तूं जुआ खेॾीं न ई वरी तोसां इहो हशर थिया। जे अञा बि जुआ खेॾण खां नथो मुड़ी पोइ ॿुॾी मरण जो मकान आहे। आऊं त तुंहिंजो दोस्त आहियां यार दुश्मन न आहियां। तूं सोच वरी बि तुंहिंजा दुश्मन उहे आहिनि जेके तोसां सॼो ॾींहुं गॾु आहिनि। बस कासू के जिंदा कोन छॾींदुसि। हुन कासू जा टुकर टुकर करे छॾींदुसि। अजी माण्हू अॼु अलाए कहिड़ी गैरत आहे। अल्लाह हक़ अल्लाह राज़ी थी हा थी न त कारेल मोरा तावीज़ हणंदोमांसि। रोशनी तूं मूंसां शादी कर मां तोखे हिन मुल्क जी राणी बणाए छॾींदुसि। हा वाइदो आहे तोसां। ढोंगी पीर मां तुंहिंजी शिकिल ॾिसण बि नथी चाहियां। आऊं पीर आहियां। मुंहिंजा 9 लख मुरीद आहिनि 9 लख। मां लानत थी कयां तो ते बि तुंहिंजी दौलत ते बि। साईं वॾेरो दौलत खान ॿाहिरि आयो। हा उनखे विहारीस मां अचां थो। ठीकु आहे दोस्तां त पोइ मिलां थो। अल्लाह सदाई कावड़ शादी न करनी है। अल्लाह अल्लाह साईं 2 मिनट बीहो साईं अचे। जल्दी मोकिलीस जल्दी। अचे मुर्शिद थियो या एमपीए एतिरो तुरंत अल्लाह अल्लाह हाँ ये तो मोह पियो आहे। ही ज़ालिम हिन जो अंजाम ईअं ई थियणो आहे। इहो पीर कुदरत ला मारियो वञे पियो। जो मारियो वञे पियो। अचो वठो।
ढोंगी तू और तू जान थियो ही हो चलो उनके अच्छा आज ज़ायद जे करे आज़ाद थिया आहियो। सच पुछो त हिन वॾो कारनामो कयो हिन वॾे ज़ालिम खे पंहिंजे किरदार ते पहुचायो। तव्हां हाणे आज़ाद आहियो। तव्हां मूंखे क़ैद में छॾायो ऐं आऊं तव्हांखे क़ैद में छॾायो। हिसाब बराबरि। हाणे सभु ज़ालिम पंहिंजे किरदार ते पहुची विया आहिनि। रोशनी तूं हाणे खुटको ई न कर। हाणे रेस वॾो बि पाण सां गॾु आहे। अच त पाण हलूं। हाणे तव्हां ॿई आज़ाद आहियो। तव्हां शादी ॿई करे था सघो। अचो मूंसां। अॼु बहावलपुर जी ड्राई ऐं मूं तुंहिंजे लाइ अहिड़ो त नंबर कढियो आहे अॼु करोड़पति थी वेंदे। कासू तूं यार मूं बि तुंहिंजे लाइ आंदो आहे। अरे ही वरी छा तूं त मुंहिंजो दोस्त सॼी उमिरि तोखे नंबर रखियल आया यार। सद बर्बादी कारण तूं आई हाणे तूं कोन छॾी ॾिसां भरण लाइ तयार थी। अरे यार जब्बार ये तो छा कयो खून करे विधी। हाँ यार बर्बाद जो कारण इहो और ज़ालिम के खत्म कर छॾियो। जेकॾहिं हिन ज़ालिम के खत्म न कयां मूं जहिड़ा केतिरा ई मिस्किन बर्बाद थी वञंदा। इन जे करे मां हिन ज़ालिम के खत्म करे हिन जो किस्सो ई तमामु करे छॾियो ऐं मूं जहिड़ो को बि जबार बर्बाद कोन थींदो। हाणे तोखे पुलिस कोन छॾींदी। हाणे निकर त हलूं। हाणे जबार छा थियो वीरे बस यार हाणे मूंखे जीअण जो को हक़ कोन्हे को। ना दोस्त ना जबार ना ना मुंहिंजा दोस्त छा थियो अथई मुंहिंजा दोस्त तो ही छो ज़ुल्म करे छॾियो मुंहिंजा यार छो आखिर छा लाइ। हिकु त जुआरी जो अंजाम इहो ई थियणो हो यार मुंहिंजा। जुआ हिकु बुरी बला आहे ऐं हिकु जुआरी जो अंजाम अहिड़ो ई थियणो हो। हिकु तरफ़ ग़रीब आवाम खे लुटींदड़ पीर कुदरतुल्ला कुदरत जेको जाली आमिल हो ज़ाहिद जे मदद सां हू ख़त्म थी वियो। रोशनी पंहिंजे प्रेमी खे मिली वई। जबार जेको जुआ जे धुॿण में फासी पियो हो हुन जो अंजाम अहिड़ो ई थियणो हो। अहिड़ी तरह सां फिल्म जुआरी जी कहानी ख़त्म थी। ही हिकु क़िस्म जो मैसेज हो माण्हू जुआ खां जेतिरो बचे ओतिरो सुठो आहे।